बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक विथ अ न्यू कोर्स। अॼु असां अवां जी ख़िदमत में हिकु न्यू कोर्स जी पहिरीं क्लास सां हाज़िर आहियूं। अॼु वारी हिन क्लास में असां न्यू कोर्स जेको स्टार्ट कयूं पिया उन जे इंट्रोडक्शन मुतलिक़ पढ़ंदासीं। यानी कि अॼु वारी हिन क्लास अंदरि असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासूं त जेको असां न्यू कोर्स शुरू कयूं पिया उहो छाजे बारे में कयूं पिया, उन कोर्स खे असां कीअं कंप्लीट कंदासूं, इन कोर्स जे अंदरि असां कहिड़ियुनि शयुनि जे मुतलिक़ सिखंदासीं ऐं अव्हां लाइ इहो कोर्स कीअं कारआमद साबित थी सघे थो। हिन कोर्स खे स्टार्ट करण जो मक़सदु कहिड़ो आहे, इन सभिनी सवालनि जे जवाब ते अॼु असां ही पहिरीं क्लास ठाहे रहिया आहियूं ऐं हिन पहिरीं क्लास जे अंदरि मुकमल तरह सां पाण इंट्रोडक्शन ई कंदासीं। त सभ खां पहिरियों आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको असां न्यू कोर्स स्टार्ट करे रहिया आहियूं, ही कोर्स असांजे क्लास 6 जे सिंधी सब्जेक्ट जो आहे। जी हा, क्लास 6 जे सिंधी सब्जेक्ट जो कोर्स स्टार्ट कयूं पिया। हिन कोर्स जे अंदरि असां मुकमल सिंधी किताब खे पढ़ंदासीं। क्लास 6 जो जेको सिंधी किताब आहे उन जा जेके बि सबक़ आहिनि, जेके बि नज़म आहिनि, उन्हनि सभिनी खे पढ़ंदासीं। उन जूं जेके बि मश्कूं आहिनि उन्हनि सभिनी मश्कनि खे हल बि कंदासीं। तंहिंखां पोइ उन मश्कनि बाबति तव्हांखे PDF फाइल्स बि प्रोवाइड कंदासूं। जी हा, ही जेको कोर्स असां स्टार्ट कयूं पिया इहो बिल्कुलु तव्हां लाइ इंट्रस्टेड हूंदो ऐं तव्हां लाइ हेल्पफुल हूंदो, छो जो ही कोर्स असां डेली अलहदा सबक़नि जूं क्लासिस ठाहे करे तव्हां ताईं प्रोवाइड कंदासीं। त हाणे असां तव्हांखे इहो ॾेखारूं था त हिन कोर्स जे अंदरि असां केतिरा सबक़ क्लियर कंदासीं, उन मुतलिक़ तव्हांखे थोरो ॾेखारूं था। जेको तव्हां हींअर स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, ही तव्हां क्लास 6 जे सिंधी सब्जेक्ट जी PDF फाइल ॾिसी रहिया आहियो। ही फाइल असां HTTP जो जेका वेबसाइट आहे उन तां हिन किताब खे डाउनलोड कयो आहे। जेकॾहिं तव्हां बि हिन किताब खे डाउनलोड करणु चाहियो था PDF फाइल में, त उन जो लिंक असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासूं। हिन किताब खे तव्हां डाउनलोड करे सघो था। अच्छा, हाणे असां तव्हांखे ॿुधायूं त हिन जेको असां न्यू कोर्स स्टार्ट कयो आहे इन जी कहिड़ो कारण आहे। ॾिसो, जीअं त तव्हांखे इहा त ख़बर हूंदी GST PST जूं जॉब्स आयूं हुयूं, उन ते काफ़ी असांजा जेके सिंधी भाइर हुआ उहे हायर थी विया आहिनि ऐं उन्हनि जूं भर्तियूं थियनि पियूं। इहो असांजा लाइ जेका सो ख़ुशी जी ॻाल्हि आहे, असांजा सिंधी भाइर अॻियां निकिता आहिनि। उन खां पोइ हाणे ॿियूं बि जेके जॉब्स अची रहियूं आहिनि उन्हनि लाइ असांखे काफ़ी स्टूडेंट इहा रिक्वेस्ट करे रहिया हुआ त सर असां लाइ तव्हां जेको आहे सो टेस्ट लाइ सिलेबस स्टार्ट कयो। त उन्हनि जूं बि कुझु रिक्वेस्टूं हुयूं ऐं असां बि चाहींदा हुआसीं त शागिर्दनि ताईं जेको सिंध बोर्ड जो जेको सिलेबस असां स्कूलनि में पढ़ंदा आहियूं उन खे बि तव्हां ताईं प्रोवाइड कयूं। उन लाइ असां हिकु कोर्स स्टार्ट कयो आहे। बहरहाल इन ते पाण डिस्कस कंदा रहंदासूं हिन क्लास जे अंदरि कुझु टाइम, छो जो हीअ अॼु वारी क्लास इंट्रोडक्शन जी क्लास आहे, डिस्कस क्लास आहे। इंशाल्लाह जेका सुभाणे वारी क्लास हूंदी या ईअं खणी चवां जेका नेक्स्ट क्लास हूंदी उन क्लास जे अंदरि असां बाक़ाइदगी सां स्टार्ट करे छॾींदासीं। पहिरीं क्लास पहिरियों सबक़ स्टार्ट कंदासीं। बहरहाल हाणे असां ॻाल्हि कंदा आहियूं त क्लास 6 जे सिंधी किताब में कुल केतिरा सबक़ आहिनि ऐं असां इहे एतिरा सबक़ केतिरे अरसे में कवर करे वेंदासीं। हाणे असां इहो डिटेल में ॻाल्हि कंदा आहियूं। हीउ जेको तव्हां ॾिसो पिया फ्रंट पेज आहे बुक जो, हाणे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। हीउ जेको तव्हां ॾिसो पिया फ़हिरिस्त, हिन फ़हिरिस्त में जॾहिं तव्हां ॾिसंदा त हिन फ़हिरिस्त जी मदद सां असांखे इहो ख़बर पवे थी त क्लास 6 जो जेको सिंधी बुक आहे, इन सिंधी बुक जे अंदरि 29 सबक़ आहिनि। केतिरा सबक़ आहिनि? 29 सबक़ आहिनि। यानी कि जेकॾहिं असां हिन कोर्स में डेली हिकिड़ो सबक़ बि क्लियर कंदा हलूं त हिकिड़े महीने जे अंदरि पंहिंजे क्लास 6 जो जेको सिंधी जो किताब आहे उहो कंप्लीट करे वेंदासीं। लेकिन असां कोशिशि कयूं पिया त हिक खां वधीक डेली सबक़ क्लियर कंदा कयूं त जीअं असांजे घटि टाइम में हीउ जेको कोर्स आहे कंप्लीट थिए ऐं असां पोइ साइंस जो कोर्स स्टार्ट कयूं। जी हा, असां हिन कोर्स खे ख़तमु करण खां पोइ साइंस जो कोर्स स्टार्ट कंदासूं। अच्छा, हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ही जेके सबक़ आहिनि इन्हनि में कुझु सबक़ आहिनि, कुझु नज़म आहिनि
ऐं इन्हनि जे बारे में पाण डिटेल में पढ़ंदासीं इंशाल्लाह। अच्छा, हाणे तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कोरस असां कीअं क्लियर कंदासूं। ॾिसो, सपोज़ कयो जेको असांजो पहिरियों सबक़ु हमद आहे। हाणे चलो हिकिड़ो हमद जो पाण सबक़ु खोलूं था ताकी तव्हांखे असां क्लियर कराए सघूं। कोरस कराइण जो तरीक़ेकार इहो हूंदो जीअं असां स्कूलनि में पढ़ंदा आहियूं ठीक इन तरह सां हिते बि पढ़ंदासीं, लेकिन स्कूल में जेके पढ़ाइनि था उहे प्लानिंग जे मुताबिक़ घटि स्कूलनि में पढ़ाईंदा आहिनि, उन्हनि खे SLO जी ख़बर ई कोन हूंदी आहे। त असां जेको ही कोर्स स्टार्ट कंदा आहियूं कयूं पिया, हिन में इंशाल्लाह हर सबक़ SLO जे बुनियाद ते पढ़ंदासीं। ही पूरो मसलन ही असां हमद शुरू कई, पहिरियों सबक़ स्टार्ट कयो। पहिरें सबक़ में पाण छा कंदासीं, पूरी हमद खे पढ़ंदासीं। हिन हमद खे पढ़ण खां पोइ हिन जो जेको बि मक़सदु आहे, जेको बि असांखे हिन हमद मां सबक़ मिले पियो, उन्ही ते बि पाण 3-4 मिंट डिस्कस कंदासीं ताकी असांजो जेको सबक़ पढ़ियो आहे उन्ही जो जेको बि फ़ाइदो आहे उहो असांखे हासिल थी सघे। अच्छा, जॾहिं असां इहो ही पाण पढ़े वठंदासीं, उन्ही खां पोइ हिन जी जेका ही मश्क आहे, हिन मश्क खे पाण हल बि कंदासीं ऐं कुझु तव्हांखे हल करण लाइ बि ॾींदासीं ताकी असां जेका महिनत कयूं पिया तंहिंसां गॾोगॾु तव्हां बि कुझु महिनत कयो त तव्हांजी जेका एक्सरसाइज़ आहे उहो बि क्लियर थिए ऐं अव्हांजी प्रैक्टिस बि थिए। इन लाइ हिन मश्क मां असां तव्हांखे सभु गाइड कंदासीं ऐं मश्क कराईंदासीं। उन खां पोइ तव्हांखे कुझु ऑप्शन्स ॾींदासीं, अव्हां बि इन मश्क खे करे प्रैक्टिकली कयो, इन खे रिवाइज़ कजो ऐं उन सां तव्हांजो ही सबक़ पको क्लियर थी वेंदो। अच्छा, हिकिड़ो इहो थियो तरीक़ेकार। हाणे असां ॾिसो, ही जेको बि सबक़ तव्हांजे नज़रनि साम्हूं खुलियल आहे, हिन सबक़ जे अंदरि पहिरीं जेको सबक़ लिखियलु आहे उन खां पोइ ही जेका मश्क आहे, हिन मश्क जे अंदरि जस्ट सवाल लिखियल आहिनि। जीअं हिते लिखियलु आहे, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। उन्हनि मां जेको अलफ़ यानी कि पहिरियों जेको सवाल आहे हिन में लिखियलु आहे, हिननि बायतनि में शाह साईं अल्लाह ताला जी कहिड़ी साराह कई आहे। हिन जो हिते जवाबु कोन्हे लिखियलु, लेकिन असां जेको बि क्लास ठाहींदासीं, जंहिं बि सबक़ जी क्लास ठाहींदासीं, उन सबक़ जो जेके बि नोट्स आहिनि यानी कि ही जेका बि मश्क आहे, इन मश्क खे हल करे PDF जी सूरत में तव्हां ताईं पहुचाईंदासूं। जी इहो तव्हां लाइ काफ़ी गुड न्यूज़ आहे, छो जो असां कंप्लीट क्लास 6 जो जेको सिंधी सब्जेक्ट आहे, सिंधी सब्जेक्ट जी जेके बि एक्सरसाइज़ आहिनि, टोटली एक्सरसाइज़ हाणे तव्हां वटि PDF फाइल में पहुची वेंदियूं। अल्हम्दुलिल्लाह असां काफ़ी सबक़नि जूं PDF फाइल्स ठाहे चुका आहियूं ऐं हाणे जेको कोर्स स्टार्ट कयूं पिया, सुभाणे या जेका नेक्स्ट पंहिंजी क्लास हूंदी उहो पहिरीं क्लास हूंदी। डेफिनेटली पहिरीं क्लास पंहिंजी इन हमद जी ई हूंदी। इन हमद खे पाण सम्झंदासूं, इन जी एक्सरसाइज़ बि कंदासूं, तव्हां खां बि एक्सरसाइज़ कराईंदासूं ताकी तव्हांजा कॉन्सेप्ट बि क्लियर थी सघनि। त उम्मीद कंदा आहियूं हीउ जेको असां कोर्स शुरू कयूं पिया, इहो कोर्स तव्हांखे पसंदि ईंदो। जेकॾहिं तव्हां बि इन जेका असां डिसीशन वरितो आहे इन मां सेटिस्फाई आहियो त असांखे कमेंट करे ॿुधायो त असां सही कयूं पिया या ग़लति कयूं पिया। छो जो काफ़ी स्टूडेंट आहिनि, लाज़मी हर स्टूडेंट जी मल्टीपल चॉइस हूंदी। केरु चवंदो साइंस पहिरीं शुरू कयो आहे, केरु चवंदो SST पहिरीं शुरू कयो आहे, केरु चवया मैथमेटिक पहिरीं शुरू कयो आहे, केरु चवया क्लास 6 जे बदिरां क्लास 7 पहिरीं स्टार्ट कयो आहे, केरु चवंदा क्लास 8 पहिरीं स्टार्ट कयो आहे। हर स्टूडेंट जूं चॉइस पंहिंजूं हूंदियूं, लेकिन तव्हां उन्हनि खे नाहे ॾिसणो, तव्हां इहो ॾिसंदा त जेको असां सिंध बोर्ड जो सिलेबस स्टार्ट कयूं पिया इहो बहितरीनु कयूं पिया या न। इहो तव्हां असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं असां तव्हांजे कमेंट जो इंतज़ारु कंदासीं। ऐं अॼु वरी हिन क्लास जे अंदरि जस्ट असां तव्हांखे इहो ई ॿुधाइण आया हुआसीं त असां न्यू कोर्स स्टार्ट कयूं पिया, उन कोर्स में असां कीअं पढ़ंदासीं इन मुतलिक़ असां तव्हांखे डिटेल में गाइड कयो आहे। त इंशाल्लाह हाणे असां पंहिंजे इन कोर्स जे पहिरें सबक़ वारी क्लास सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।